नसीराबाद में लाइट की हथरादू बंदिश ऐं डिगी लोड शेडिंग खिलाफ शहरी इतिहाद के सॾ ते चौथे ॾींहुं भी सियासी समाजी तंजीम के कारकुननि सां गॾु शहरनि प्ले कार्ड खणी एहतजाजी रैली कढी। शहरनि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त सेप्को के एसडीओ ऐं लाइन सुपरीडेंट की नाअहली सबब शहर में 16 खां 18 कलाक की लोड शेडिंग थी रही है। लोड शेडिंग सबब न सिर्फ घरन में वेठल अवाम की जिंदगी मफलूज बणिजी वही है, पर कारोबार के भी वॾो नुक़सान रसी रहियो है। शहदादपुर वेझो ॻोठ गुलाम मोहम्मद बागराणी लग तोकलपुर के रहवासन मसमात अमीना संदुस पुट ख़ालिद बागराणी ऐं ॿियनि समेत शमन बागराणी ऐं बागराणी थाने की पुलिस खिलाफ प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त मुंहिंजो पुट वसीम बागराणी ॻोठाणे शमन बागराणी की धीअ सां प्यार जो परणो कयो, जंहिं बाद शमन बागराणी पंहिंजे साथियुनि सां गॾु असांजे घरनि में घिड़ी मारकुट कनि था ऐं मौतमार धमकियूं पिण ॾियनि था। उन्हनि जे खिलाफ पुलिस को भी तहरीक वठण लाइ तैयार नाहे। कंबर में गुजरियल रात तेज बरसात पड़न सबब शहर पानी हेठ अची वियो। कंबर म्यूनिसिपल कमेटी की वडी बजट हुअण बावजूद मामूली बरसात संदन पट वाइगी करे छड़ी। कंबर में पानी की नेकाली वारो निज़ाम दुरुस्त न हुअण करे शहर के अक्सर इलाइक़नि ऐं रोडन ते पानी बीहजी वियो।